सांगड़ रिपोर्ट ब्यूरो चीफ गुलाम कादिर कैरी सांगड़ सेहत लाइ नुक़सानगार गुटखा डीलर ऐं देसी शराब जे वठे जे ख़िलाफ़ वॾी कार्रवाई। छापे दौरान 14,330 गुटखा पुड़ियूं ऐं 1000 लीटर देसी शराब हथ। हिकु इश्तिहारी ऐं 6 रूपोश समेत 12 जवाबदार गिरफ़्तार। सांगड़ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन जी हिदायतुनि ते मंशात फ़रोश ऐं इश्तिहारी रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ हलंदड़ मुहिम कामयाबीअ सां जारी आहे। उन सिलसिले में शहदादपुर थाणे जे SHO पाबंदी पियल गुटखे ख़िलाफ़ वॾी कार्रवाई कंदे गुटखे जो विकिरो कंदड़ सईद अहमद कुरैशी ऐं रिज़वान सांद खे गिरफ़्तार करे आदाब ऐं सफ़ीना 14,000 गुटखा पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि। SHO सरहाणे मीर मोहम्मद रिंद हिकु कार्रवाई दौरान 330 गुटखा पुड़ियूं हथ करे मंशात फ़रोश अली मोहम्मद दायरी खे गिरफ़्तार करे वरितो। SHO सरहाणे मीर मोहम्मद पंहिंजे मातहत अमले सां गॾु पीर सरहंदी भरिसां मक़ामी शराब ठाहिण वारे भट्टे ते कामयाब कार्रवाई कंदे 1000 लीटर तैयार थियल शराब हथ करे उन में मुलविस जवाबदार अल्लाह रखियो टालपुर ऐं अली रज़ा मक्सी खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त अण तैयार थियल शराब खे ज़ाया ऐं भट्टे खे ढाए पट कयो वियो। जवाबदार ख़िलाफ़ एंटी नार्को टैक्स तहत केस दाख़िल कयो वियो आहे। उन खां अलावा SHO शाहपुर चाकर गुटखा केस ऐं रूपोश जवाबदार अब्दुल अज़ीज़ उमरानी खे गिरफ़्तार करे वरितो। SHO बेरानी वसीम अहमद अरबाब इरादी क़तल केस में घुरबल रूपोश ॿिनि जवाबदारनि रियाज़ अली थीम ऐं सदाम हुसैन थीम खे गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO शाहपुर चाकर गश्त दौरान क़तल केस में इश्तिहारी जवाबदार अली शेर जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। संदसि गिरफ़्तारी जो इतला लाॻापियल थाणे खे ॾिनो वियो आहे। उन खां अलावा शाहपुर चाकर पुलिस इरादे क़तल जी रूपोश जवाबदार मीर मुर्ज़ा डायरी खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। SHO लुंड मुबीन अहमद बुघियो इरादे क़तल जे ॿिनि जवाबदारनि शकील अहमद ख़ासकिली ऐं फारूक उर्फ शीदी निज़ामानी खे गिरफ़्तार करे वरितो। ब्यूरो चीफ ज़िले दादू MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ मेड़ में ककोल वाह ते ठहियल मोरिन जी ज़बून हाल थियण खां पोइ ककोल वाह जी मोरिन ठाहिण वारो कमु बि करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। गुलशन मदीना जे साम्हूं ककोल वाह ते जेको पुल तयारु थी आहे उहा बि ठेकेदार नाक़स मटीरियल अॾा तयारु कई आहे। ॿी मोरीअ जे कम में बि जुगाड़ कयो पियो वञे। मक़ामी माण्हुनि मूजिबि पुल जे कम में लोह जी जाइ ते लकड़ा कड़ा इस्तेमालु थियण लॻो, जॾहिं त सीमेंट जो इस्तेमाल बि न थियण जे बराबरि आहे। शहरी ऐं इलाइक़े वासियुनि मस्जिद जे पेश इमाम मौलवी शकील अहमद चन्ना ऐं ॿियनि एहतजाज कंदे सिंध प्रेस क्लब मेड़ जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मेड़ शहर जे ॿिनि क़ब्रिस्ताननि रजीब शाह ऐं रजीब दायो मक़ामी मदरसे अज़ीज़ा जे साम्हूं ककोल वाह जी मोरीअ जी हलंदड़ कम में ठेकेदार ऐं इंतिज़ामिया जी बेध्यानी ऐं करप्शन सबबि नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण लॻो आहे। ठेकेदार पुल जो कमु रुगो नाक़स मटीरियल सां करे रहियो आहे। हिननि चयो त इंजीनियर नोटिस वठनि अॻु बि पुल किरण ऐं कमज़ोर हुजण सबबि मक़ामी माण्हुनि पंहिंजे ख़र्च ते पुल जी मरम्मत कराई हुई। हिननि घुर कई आहे त पुल जे कम में नाक़स मटीरियल जे इस्तेमाल जी जांच करे पुल जे कम खे बहितर कयो वञे। ॿी सूरत में असां रहवासी एहतजाज सां गॾु कोर्ट जो दर खड़काइण जो हक़ रखूं था। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर मटियारी में मटियारी टाउन कमेटी जे काउंसलर आसिफ अहमद मेमन जे होलसेल जी दुकान तां ॿ नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते 8 लख रुपया कैश फोर करे फ़रार थी विया, जिन खे मटियारी ज़िले पुलिस ऐं सेखाड़ थाणे जे हद में ॻोठ सादिक खोसो में नाकाबंदी करे सादिक खोसो वटि मोटरसाइकिल जे अॻियां पुलिस मोबाइल ॾेई 2 नामालूम फोरन खे सेखाड़ पुलिस मटियारी CIA पुलिस ॻोठाणनि जी मदद सां घरनि मां गिरफ़्तार करे वरितो, जिन वटां 2 पिस्टल ऐं 4 टच मोबाइल फ़ोन बि हथ करे वरिता आहिनि। ॿिन्हिनि नामालूम फोरन खे CIA पुलिस मटियारी CIA सेंटर मुंतक़िल करे छॾियो, जॾहिं त CIA पुलिस फोरन जा नाला राज़ में रखी छॾिया। मीडिया खे ॿुधाइण खां गुथो जवाबु ॾेई छॾियो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिजावल ज़िले में शिराज़ी भाइरनि ऐं PP ज़िले क़ियादत में काफ़ी इख़्तिलाफ़ थियण खां पोइ शिराज़ी ग्रुप जो अॻूणो MNA सैद अयाज़ अली शाह शिराज़ी जाती ऐं जोहड़ जमाली में अवाम जे मसइलनि जे हल लाइ ऐलान कयो। उन बाद मालूम थियो आहे त PP ज़िले सिजावल जो सदर रेस मोहम्मद अली ख़ान मलकानी, अॻूणो डिप्टी स्पीकर मैडम रिहाना लगारी, अॻूणो MPA मैडम हीर सो ऐं पार्टी जे कुझु वर्करनि अंदरूनी तौर ते उहो फ़ैसिलो कयो आहे त टाउन कमेटी सिजावल जे चेयरमैन ख़िलाफ़ बि बेएतमादी रिथ आणियूं। सिजावल टाउन कमेटी में टोटल 19 वोट आहिनि, जिन मां 9 वोट शिराज़ी भाइरनि जा, 9 PP जा, बाक़ी हिकु काउंसलर शाह हुसैन शेख जो आज़ादु आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त PP ज़िले क़ियादत इम्तियाज़ शेख बिलावल शेख सां मुलाक़ात कई आहे। हाणे गेम उते आहे त छा थो थिए। ज़रियनि ॿुधायो त शिराज़ी भाइरनि PP वारनि जी ताक़त टोड़ण लाइ उन्हनि जा काउंसलर ख़रीद कनि पिया। मालूम थियो आहे त PP जो हिकु अहिड़ो काउंसलर आहे, उहो शिराज़ी भाइरनि खां हर महीने मदद वठंदो आहे। PP ज़िले क़ियादत ॾियार विछायो आहे, उन ॾियार में केरु थो अचे। मालूम थियो आहे त शिराज़ी ग्रुप सां वास्तो रखंदड़ चूंडियल काउंसलर टोटल 5 आहिनि, जिन मां हिकु चेयरमैन आफ्ताब शाह, बाक़ी 4 काउंसलर जिन मां 2 उन खे वेझा आहिनि, बाक़ी ॿियनि खे चेयरमैन लाॾ मां कढी छॾियो आहे। उहो फ़ैसिलो जल्द अचण वारो आहे। शहरी मीरवा मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। परवेज़ अहमद जी रिपोर्ट मुताबिक़
ठरी मीरवा जे ॻोठ बानो जरवार में 2 महीना अॻु कारे इल्ज़ाम तहत क़तल नौजवान नारी 16 साला नूरजान जरवार जी माउ गुडी जरवार मक़तूला जो नानो वाहिद बख्श जरवार ऐं ॿियनि ठरी प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजी धीउ खे संदसि वालिद रजिब जरवार कामरान ऐं अयाज़ जरवार गॾिजी नारीअ खे कुआरियूं हणी क़तल कयो। 2 महीना खां वधीक वक़्तु गुज़री चुकियो आहे, मगर हिन वक़्त ताईं पीर वसण पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार नाहे कयो। आख़िर कहिड़ो कानून आहे जेको कातिलनि खे पकड़ में आणींदो? उन्हनि SSP खैरपुर ऐं वस वारनि खां घुर कई त भाउरनि जे चवण ते पुलिस कातिलनि खे बचाए मुंहिंजे मासूम न्याणीअ जो खून लहुणु चाहे थी। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर जे हाजी लतीफ़ शाह हाई स्कूल में बतौर सीनियर हेडमास्टर सफ़दर अमीर पौड़ चार्ज वठी पंहिंजे कम जो हिकु दफ़ो ॿीहर आगाज़ कयो। जॾहिं त हू चार्ज वठण आयो त संदसि सां DO सेकेंडरी अब्दुल समी नापर, साबिक़ा DO प्राइमरी गाज़ी सिकंदर भुट्टो, अब्दुल शकूर सूमरो, अमजद अली शाह ऐं एजुकेशन सां तालुक़ रखंदड़ केतिरनि नयनि ऑफिसरनि गस्टा जे उहिदेदारनि क्लार्कनि स्कूल जे तमामु उस्तादनि तोड़े शागिर्दनि सफ़दर अमीर पौड़ ते गुलनि जी वर्खा करे संदसि खे वेलकम कयो। उन मौक़े ते साबिक़ा हेडमास्टर परवेज़ बोड़ो महिमाननि सां ॻाल्हाईंदे चयो त साईं सफ़दर अमीर पौड़ हिकु बहितरीनु उस्ताद ऐं ऑफिसर आहे। अॻु बि हिन स्कूल जी ख़ूब ख़िदमत कई आहे ऐं यकीनन आइंदा बि कंदो। मुंहिंजो हिन स्कूल में जेको बि वक़्तु गुज़रियो सुठो गुज़रियो। नए हेडमास्टर आयल सभिनी ऑफिसरनि उस्तादनि दोस्तनि जो शुक्रियो अदा कयो। स्कूल में पहिरियों खां वधीक महिनत करण जो वचन वरिजायो। फरीदाबाद रिपोर्टर अली हसन चांडियो PPA जे प्लेटफॉर्म ते अवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो आहे। यूनियन काउंसिल सैयदपुर जा बुनियादी मसला रोड रस्ता ऐं ॿिया बुनियादी मसला हल करण जी पूरी कोशिश कंदासीं। अहिड़ो इज़हार PP सैयदपुर ज़िले काउंसिल जे मेंबर रहिस तौफ़ीक़ अहमद चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PP ईंदड़ इलेक्शन में वॾी अक्सरियत सां कामयाब थींदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो वज़ीर आज़म पिणु थींदो। मुल्क ऐं अवाम जी बेलोस ख़िदमत कई वेंदी। हिन चयो त पंहिंजे यूनियन जी अवाम जा मसला कंहिं बि सरकारी ऑफिस में कमकार हूंदो अवलियत जी बुनियाद ते कया वेंदा। हिन चयो त यूनियन काउंसिल सैयदपुर जी अवाम सां दुख सुख में गॾु आहियां। उन मौक़े ते रेस शफ़ीक़ अहमद चांडियो ऐं ॿिया मौजूदु हुआ। झंडोमरी ब्रेकिंग न्यूज़। झंडोमरी जे औकाफ़ फार्म जे भर वारे ॻोठ शाहजहान ब्रोही में पीउ नाले हुज़ूर बख्श ब्रोही मुबैना तौर पंहिंजी धीउ 19 साला हबीबा ब्रोही खे कुहाड़नि जा वार करे क़तल करे फ़रार थी वियो आहे। इतला बाद प्यारो लुंड पुलिस पहुची लाश तहवील में वॾी सिविल अस्पताल टंडो अलिहार मुंतक़िल करे छॾियो। जॾहिं त नारीअ जे वारसनि में संदसि चाचे खां वाक़िए जो कारण मालूम कयो त हिन जो चवणु असां सभु शादी में वियल हुयासूं। फ़ोन ज़रिए इतला मिलियो त असांखे ख़बर न आहे त न्याणी जे क़तल जो कारण छा आहे। हद जी पुलिस ॿुधायो त वारसनि पारां असल हक़ीक़त साम्हूं न आई आहे। नारीअ जो लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल रवानो कयो आहे। मामले जी जांच करे रहिया आहियूं। जल्दी मुलविस जवाबदार गिरफ़्तार कयो वेंदो ऐं जल्दी जांच बाद वाक़िए जी हक़ीक़त मीडिया साम्हूं आंदी वेंदी। जॾहिं त पुलिस जो चवणु हो त जल्दी जवाबदार खे लाकअप हवाले कयो वेंदो जॾहिं वाक़िए जी असल हक़ीक़त ऐं कारण हिन महिल ताईं मालूम थी नाहे सघियो। हक़ TV न्यूज़ रिपोर्टर नौकाफ मरी झंडोमरी। हेड रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। मेहड़ में ॿोल मुतासिरनि ॻोठनि जे रहवासियुनि 20 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं जोड़ण खां ॾाज ऐं रोक रक़म जा तोहफ़ा। इज्तिमाही शादियुनि वारे प्रोग्राम में वॾी तादाद में सियासी समाजी अॻवाननि शिरकत कई। ख़बर मूजिबि मेहड़ में ॿोल मुतासिर ॻोठनि मथे आलीवाल भूरे जा भाण ठारो आराई अब्दुल समद मदीनी कॉलोनी ऐं ॿियनि ॻोठनि जे रहवासियुनि 20 जोड़नि जूं इज्तिमाही शादियूं करायूं वयूं। असगिरिया पाकिस्तान पारां इज्तिमाही शादियुनि जो प्रोग्राम मेहड़ जे मक़ामी हाल में मुनक़द कयो जिते अमीर अली आराई हाजन अबड़ो अबरार हसन अज़हर अली गुलाम अली मोहम्मद अज़म लैला कायनात कुलसूम शेला सपना समेत 20 जोड़नि जूं शादियूं करायूं वयूं। इज्तिमाही शादियुनि वारे प्रोग्राम अब्दुल रज़ाक मौज़म पीराफ मेहड़ सैद मोहम्मद शाह मौलाना मसूद मदोश मौलाना मुजाहिद अली चांडियो एहसान अस्करी जबरान दानिश इस्माइल महदवी मौलाना अब्दुल रशीद हबीब हजूरी अमीर अली जोयो समेत वॾी तादाद में सियासी समाजी मज़हबी अॻवाननि शिरकत कई। उन वक़्तु तंज़ीम जे अॻवान अब्दुल रज़ाक मौज़म ऐं ॿियनि ॿुधायो त असां AFIFATM जे तामुन सां मेहड़ जे ॿोल मुतासिर ॻोठनि मां 20 जोड़नि जूं शादियूं कराए रहिया आहियूं। उन में कुंवार खे 1 लख रुपए जो ॾाज ऐं घोट जे ख़ानदान खे 5000 रुपया ॾेई रहिया आहियूं। हिन चयो त बाद सबबु माण्हुनि में माशी सघन नाहे रही ॾाज जी वसियत न हुजण सबबु अक्सर न्याणियुनि जूं शादियूं न पियूं थियनि। हिन चयो त असां न सिर्फ़ु मेहड़ बल्कि ॿियनि शहरनि में बि हिन क़िस्म जा प्रोग्राम करे रहिया आहियूं। हिन चयो त हिन क़िस्म जो तक़रीबूं थींदियूं त काफ़ी न्याणियूं जेके ॾाज न हुजण सबबु शादी खां महरूम आहिनि उन्हनि जूं शादियूं थी सघंदियूं। तक़रीब खे पीर ऑफ मेहड़ सैद मोहम्मद शाह मौलाना मसूद जिब्रान दानिश ऐं ॿियनि ख़िताब कयो। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनई शहरी ताज सकरन जे नए चूंडिजी आयल सदर सैद एहसान अली शाह चयो आहे त कोशिश कंदासीं त इदारे जे हर मेंबर खे हिक जेतिरो मान ॾियूं ऐं शहरनि जे मसइलनि खे तरजीही बुनियादनि ते हल करायूं। हू संदसि कामयाबी बाद भेटाए पैनल जे उहिदेदारनि खे मुबारकूं ॾियण लाइ ईंदड़ मुख़्तलिफ़ शख़्सियतनि सां मुलाक़ात वक़्तु
ॻाल्हाए रहियो हुयो। हिन चयो त असीं इलेक्शन कमेटी जा पिणु थोरात आहियूं जिन जमहूरी अंदाज़ में बहितर नमूने इलेक्शन कराई ऐं ॿिन्हिनि पैनलनि खे बराबरी जी बुनियाद ते अहमियत ॾिनी। उन मौक़े ते सीनियर सियासतदान नूर अहमद लाखो ॻाल्हाईंदे चयो त असां शहरवासी पुर उमीद आहियूं त सैद अहसान शाह जी सदारत में चूंडिजी आयल सभु उहिदेदार शहरनि वारनि जी ख़िदमत कंदा, जंहिंमें बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग समेत गरनि बिलनि ते गौर कंदा ऐं नाजाइज़ हद दख़लियूं पिणु ख़तमु कराईंदा। उन मौक़े ते निसार अहमद ख़ासकेली, शबीर अहमद सूमरो, मोहम्मद मुराद ख़ानज़ादा, फारूक अहमद ख़ानज़ादा, अब्दुल हकीम ख़ासकेली, बशीर मीरानी, सैद कुतुब अली शाह, अज़म रिंद, अब्दुल लतीफ़ मल्ला, इम्तियाज़ हुसैन कीरियो ऐं हुज़ूर बख्श लाखो, अली शेर लाखो पिणु मौजूदु हुआ।